सिंध हुकूमत तरफा घोटकी सिलेंडर दिल जी बीमारियुनि जी अस्पताल क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो पियो आहे। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर तरफ़ां लिखियल ख़त बाद वॾे वज़ीर तरफ़ां अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो। सिंध हुकूमत तरफ़ां घोटकी सिलेंडर दिल जी बीमारियुनि जी अस्पताल क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो पियो आहे। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर तरफ़ां लिखियल ख़त बाद वॾे वज़ीर तरफ़ां अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर तरफ़ां लिखियल ख़त बाद वॾे वज़ीर तरफ़ां अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो। अव्हां खे ख़बर ॾियूं पिया, सिंध हुकूमत तरफ़ां घोटकी सिलेंडर दिल जी बीमारियुनि जी अस्पताल क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो पियो आहे। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर तरफ़ां लिखियल ख़त बाद वॾे वज़ीर तरफ़ां अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो। सिंध हुकूमत तरफ़ां घोटकी सिलेंडर दिल जी बीमारियुनि जी अस्पताल क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो पियो आहे।